अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिबु आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको क्लास आहे उहो सवाना उमिरियूं, आतम कहाणियूं, ख़ाका, ख़त, डायरियूं ऐं मुतफ़रका मौज़ू ते मुश्तमिल आहे। तव्हांखे जीअं मां हमेशह ॿुधाईंदी आहियां त सवाना उमिरियूं या आतम कहाणियूं इज़ मतिलबु वन ऑफ माई फेवरेट। साहिरिया सिंधी अदब जा नंढड़ा शागिर्द आहियूं। नावल, ड्रामा, अफ़साना सभई पसंदीदा टॉपिक्स आहिनि, पर सवाना उमिरियूं ऐं उन जा जेके बुक्स हूंदा आहिनि उहे मुंहिंजा पसंदीदा हूंदा आहिनि। अक्सर जॾहिं बि मूं तव्हांखे क्लास पढ़ाया आहिनि त मां वर्बली तव्हांखे केतिरियूं सारियूं आतम कहाणियूं ॿुधाए वेंदी हूंदसि। सो वधूं था क्लास जे तरफ़, जेको पिणु तमामु अहम टॉपिक आहे ऐं जेको हाणे प्रिवियस रिसेंटली टेस्टूं थियूं SPSC जूं, उन में बि मुख़्तलिफ़ बुक्स आया हुआ त हीअ अदब जी कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थो या हीअ कंहिंजी आतम कहाणी आहे। तव्हां हिन खां बख़ूबी वाक़िफ़ु हूंदा। जीअं त सिंधी अदब जी जेका पहिरीं आतम कहाणी आहे उहा त साओपन ऐं कारोपन आहे मिर्ज़ा कलीच बेग जी, ऐं उन तरफ़ बि वधंदासीं। पर अचूं था जीअं त हीअ सवाना उमिरियूं, आतम कहाणियूं, ख़ाका वग़ैरह गॾियल आहिनि, त हीअ तव्हांखे मां स्टार्ट हितां कयूं था। त इमाम ग़ज़ाली मिर्ज़ा कलीच बेग उनजी सवाना उमिरी लिखी आहे। पहिरीं सवाना उमिरियूं आहिनि, पोइ आतम कहाणियूं आहिनि। इमाम ग़ज़ाली, हज़रत सुलेमान, सिंध जा सितारा, हसन अली आफ़ंदी जी सवानह, मौलाना जलालुद्दीन, शाह भिटाईअ जो अहवाल ऐं यूसुफ़ ऐं फ़ातिमा, इहे जेके 7 आहिनि सवाना उमिरियूं, उहे मिर्ज़ा कलीच बेग जो लिखियलु आहिनि। तव्हांखे ख़बर आहे मिर्ज़ा कलीच बेग शम्सुल उलमा साहब, वॾो कमु थियलु आहे उनजो सिंधी अदब में। त जीअं त आतम कहाणी बि पहिरीं उन्हनि जी आहे, नावल बि पहिरीं उन्हनि जो आहे, मज़मून बि पहिरीं उन्हनि जो आहे, पर तंहिंजे बावजूदि बि सवाना उमिरि में बि उन्हनि तमामु घणी तब आज़माई कई आहे। इन्हनि 7 अहम शख़्सियतुनि ते उन्हनि 7 अहम जेके किताब आहिनि सवाना उमिरि ते लिखिया आहिनि। उनखां पोइ आहे भक्तनि जूं साखियूं, सामीअ जा सुलूक, मकालातुल शुरा ऐं तकमला शुरा। ठीकु आहे। हाणे हीअ जेके ॿ आहिनि, भक्तीअ जूं साखियूं ऐं सामीअ जा सुलूक, उहो आहे कूड़ोमल चंदनमल, उन जूं 2 आहिनि सवाना उमिरियूं लिखियलु, ऐं मकालातुल शुरा ऐं तकमला शुरा मोहम्मद इब्राहिम ख़लील, सचल सुहारो ऐं हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह लालचंद अमर ॾिनोमल। ठीकु आहे। यूसुफ मिस्री ऐं करस्त जी पैरवी परमानंद मेवाराम। उनखां पोइ मीराबाई ऐं सिंधी सुहारा जेठमल परसराम, हयात नबी हकीम फ़तेह महमद सेवाणी, असांजो प्यारो रसूल मोहम्मद बख्श वासिफ़, ख़ुलफ़ाए राशिदीन ग़ुलाम अहमद शहवाणी, इंसानियत जो सरताज अब्दुल कादिर डॉक्टर अब्दुल हादी सुरियो, ऐं उनखां पोइ आहे बदरी असहाब डॉक्टर अब्दुल रसूल, साईं कुतुब शाह जहामनदास भाटिया, शाह अब्दुल करीम जेको आहे डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो, हयात सादी मखदूम मोहम्मद सालिह भट्टी साहब, हाला सां संदन तालुक़ हुयो ऐं तमामु सुठा शाइर रहिया आहिनि ऐं तारीख़ नवेस हयात सादी जेका आहे मखदूम मोहम्मद सालिह भट्टी साहब जिन जी लिखियलु आहे। उनखां पोइ आहे मशाहिरुल इस्लाम मौलवी अब्दुल रहीम मक्सी, उनखां पोइ जीवन जरतर ॾेयाराम गदूमल, उनखां पोइ आहे त अज़ीज़ शख़्स ऐं आलम प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी, बलोचन जा बहरी कारनामा रहीमदाद मोलाई, उनखां पोइ आहे खहड़नि जा मखदूम प्रोफेसर अता मोहम्मद हामी, याद रफ़्तगान मोहम्मद ज़मान तालबुल मौला जी मशहूरु आहे बुक याद रफ़्तगान मखदूम मोहम्मद तालबुल मौला, ऐं उनखां पोइ आहे ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं पीर हसामुद्दीन राशिदी, हू ॾींहं हो ॾोधी पीर हसामुद्दीन राशिदी, तज़किराए शहबाज़ महमूद अब्दुल मजीद सिंधी, आलमन जो आफ़ताब ख़ानम ख़दीजा दाऊद पोटो। उनखां पोइ आहे असांजी आज़ादीअ जा अॻवान जी अलाना, ठीकु आहे, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। उनखां पोइ आहे जे अलाना, उहे ॾींहं उहे शींहं पीर अली महमूद राशिद जी आतम कहाणी आहे। GM सैद डॉक्टर दुरे शहवार जी नज़र में डॉक्टर दुरे शहवार सैद इहे लिखिया। साईं GM सैद जूं न्याणियूं, पहिरीं सिंधी छोकिरी जंहिं PhD कई शाह लतीफ़ ते, ठीकु आहे, त उन्हनि पंहिंजे वालिद मोहतरम जे नज़र जे लाइ इहो लिखियो आहे त GM सैद डॉक्टर दुरे शहवार जी नज़र में। उनखां पोइ उमर बिन दाऊद पोटो ग़ुलाम मुस्तफ़ा दाऊदी,
उनखां पोइ डूंगर जे ॾोरिया नासनाई मशाहिरे दादू मोहम्मद अमीन मक्सी अज़ीम सिंधी इंसान डॉक्टर मेमून अब्दुल गफ़ूर सिंधी जदीद सियासत जा नूर तन GM सैद ऐं जनम गुज़ारियम जिनसी साईं GM सैद जो इलाही मशहूरु किताबु आहे। मिस्किन जहान खान खोसो जी इहो सवाना उमिरि आहे। मोहम्मद बख्श मजनू लिखी आहे मिस्किन जहान खोसो जी। ऐं उनखां पोइ आहे त माउज़ी तंग रसूल बख्श पलेजो साहब। उनखां पोइ वरी आहे वतन जी आज़ादीअ जो इमाम सैद महमूद शाह बुखारी। जहिड़ा गुल गुलाब जा ग़ुलाम रब्बानी आंगरो साहब, तव्हांखे ख़बर हूंदी हाणे जेके पेपर थिया हुआ उन में बि इहो आयो हो जहिड़ा गुल गुलाब जा ग़ुलाम रब्बानी आंगरा जो लिखियलु आहे। प्रेम तुंहिंजा पार फाज़िल राहो जी सवाना उमिरि अब्दुल्ला मलाह लिखी आहे। मोहम्मद अयूब खोड़ो ज़रूरतमंदाना सियासी ज़िंदगी डॉक्टर हमीदा खोड़ो लिखी आहे ऐं उनजो तर्जुमो कयो आहे मंसूर कादर जूणे जो। सुॼाण जूं समर्तियूं, ठीकु आहे, सुॼाण जूं समर्तियूं रेटा शहवाणी। सॼणनि लधी सार गुलाब हिकिड़ो भला भोइ न विसरनि माणक सिंधी। 100 सिंधी सपूत मेमून अब्दुल गफ़ूर सिंधी। हुसैन बिन मंसूर हिलाज गफ़ार भुट्टो। जीअ झरोका महताब महबूब। सोन बराबर सगड़ा डॉक्टर अनवार फिगार। सिंध जा अज़ीम वेज डॉक्टर अदीब इनकलाबी। छा त शख़्स हो अब्दुल वाहिद आरीसर। सुहिणो पाण सॾाए विया नसीर मिर्ज़ा। नवाब गेबी ख़ान चांडियो अब्दुल हमीद ख़ान चांडियो। सिंध जा अवामी किरदार दादा सिंधी। उनखां पोइ आहे हिकिड़ो प्यारो माण्हू काज़ी मंज़र हयात। तारीख़ जा ॾींदड़, ठीकु आहे, मोहम्मद बख्श सुमरो। शिकिलियूं अब्दुल कादर जूणे जो। सदा सावा पन वलीराम वल्लभ। उनखां पोइ आहे पौरब ॼाई तर्जुमो आहे मुतरजम निज़ाणी साहब जो। तारीख़ सजावल अज़ीज़ जाफ़राणी। मखदूम मोहम्मद ज़मान तालबुल मौला इहा लिखी आहे सवाना उमिरि महबूब अली चन्ना। उनखां पोइ सैयद समन सरकार मोहम्मद सूमार शेख। ऐं उनखां पोइ नजम अब्बासी फ़न ऐं शख़्सियत यूसुफ सिंधी जो लिखियलु आहे। वतायो फ़क़ीर अब्दुल कादिर मंगी जो। मोहम्मद सूमार शेख हिकु मुतालियो डॉक्टर अब्दुल जब्बार जूने जो साहब जो लिखियलु आहे। शेख अयाज़ हिकु मुतालियो ऐं डॉक्टर संदेलो हिकु मुतालियो, डॉक्टर बलोच हिकु मुतालियो। इहे टई बि जेके आहिनि डॉक्टर अब्दुल जब्बार जूने जा आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ यानी कि डॉक्टर अब्दुल जब्बार जूने जे सूमार शेख ते, शेख अयाज़ ते, डॉक्टर संदेले ऐं डॉक्टर बलोच साहब ते हिकु मुतालियो बुक लिखियो आहे। उनखां पोइ आहे सिंधी ॿोलीअ जा मुहक़क़ डॉक्टर हिदायत प्रेम। ऐं उनखां पोइ आहे मिठड़ा मारू डॉक्टर दाद मोहम्मद ख़ादिम बिरोही। ऐं उनखां पोइ आहे आलमनि जो आफ़ताब ताज जोयो साहब जो। अलामा ग़ुलाम कासमी ऐं इंसान दोस्त अदीब ऐं सबा जो सान्या हूंद ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो। इहे जेके चारि ई आहिनि, बल्कि हाजी अहमद मला 5 जेके बुक्स आहिनि उहे ताज जोयो साहब जिन जा लिखियल आहिनि, मुरतब ताज जोयो साहब जा कयल आहिनि। उनखां पोइ आहे पिरीअ जी पचार मूसा भुट्टो। डूंगर नेठ डरन अमान शेख। माणक मोती लाल अयूब अंसारी। सुरहा गुल सिंध जा आबिद लगारी। तज़किरा मखदूम हाला मखदूम जमील ज़मान। सिंधी सरवाण लाल लतीफ़ी। हूंदा से हयात खटियाण मौला बख्श। उनखां पोइ आहे त संधी जोगियां ज़ात जामी चांडियो। ख़ुश ख़ैर मोहम्मद हीसबाणी इहो जेको आहे तनवीर अब्बासी साहब जो लिखियलु आहे। उनखां पोइ आहे त ॿरी जिन ॿारनि ख़ान मोहम्मद पंवर। बायूं वेरा गंजू ताज जोयो। सिंधी आया सिंध ॾिसण ताज जोयो। जीजी ज़रीना बलोच ऐं डिप्टी साहब जंहिंजो गुफ़्तो गुलाब नसीर मिर्ज़ा। उनखां पोइ आहे लफ़्ज़ ॻाल्हाइनि था सैयद अकबर। हुमायूं नामो अहमद ख़ान आसिफ़। उनखां पोइ आहे ॾिठुमि ॿुधुमि पढ़ियुमि लिखियुमि। ज़बरदस्त, वेरी इंट्रस्टिंग टॉपिक। ॾिठुमि ॿुधुमि पढ़ियुमि लिखियुमि शहीद सुमरो। उनखां पोइ आहे शहदाद कोट जा कलमकार सैयद गुल मोहम्मद शाह रिज़वी। महताब फ़न ऐं शख़्सियत तरतीब ॾिनो आफ़ताब अबड़ो। अज़ीज़ शख़्स आलम पोपटी हीरानंदाणी। काफ़िलो हलंदो रहे बदर अबड़ो। सिंधी सक़ाफ़त जा आवाज़ कमाल ॼामड़ो। सिंधी ॿोलीअ जा मुहक़क़ डॉक्टर हिदायत प्रेम। 100 सिंधी सपूत मेमून अब्दुल गफ़ूर सिंधी। उनखां पोइ आहे ठटो सदियुनि खां रसूल बख्श पले जो ऐं सिंध जा शहीद मंसूर कादर जूणे जो।
नवाब शाह शहर ऐं शख़्सियतूं डॉक्टर हामिद खानाणी ऐं उन खां पोइ आहे पसां तुंहिंजी तजली यूसुफ सिंधी यादुनि जा देरा खोसनि जा पेरा निज़ामुद्दीन खोसो ऐं उन खां पोइ आहे शहदाद कोट जा कलमकार गुल मोहम्मद शाह बुखारी सांगड़ जा सबा जहिड़ा मोहम्मद बख्श नारे जो सिंधी अदब ऐं सदा सुरहा गुल सिंधी अदब ऐं सदा सुरहा गुल जेको आहे उहो यूसुफ सिंधी साहिबु जिन जी लिखियलु आहिनि। हीउ क्लास तमामु वॾो थी वियो आहे। असांखे ख़बर आहे त जेके इल्म सां चाह रखंदड़ असांजा शागिर्द आहिनि उहे 10-15 मिंटनि खां वधीक क्लास न ॾिसी सघंदा आहिनि। इन लाइ आई थिंक की हीउ थोरो इनफ आहे ऐं जेको हिन जो सैकेंड पार्ट हूंदो उहो ॾिसणु न विसारींदा। इन लाइ जो उन में कंप्लीटली जेके आहिनि उहे आतम कहाणियूं हूंदियूं तक़रीबन ऐं बक़ाया जेके रहियल आतम कहाणियूं सवाना उमरियूं खाका मकारमा वग़ैरह हूंदा। सो उहो बि ईअं ई इंफॉर्मेटिव क्लास हूंदो। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ हर मालूमाती वीडियो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत साथ सलामत।